थिया आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॻाल्हियूं करनि था, के औरतनि जे हक़ जी ॻाल्हि करनि था, के इंसान जे हक़नि जी ॻाल्हि करनि था, के ॿारनि जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, मुख़्तलिफ़ क़िस्म जे हक़नि जी ॻाल्हियूं करनि था। बज़ाहिर त नारा इहे आहिनि, पर असल में उन्हनि जो मक़सदु हिन क़ुरान जो इनकार आहे। असल में उन्हनि जो मक़सदु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात जो इनकार आहे। मां हिन मजलिस में दावा कयां थो त क़ुरान खां वधीक इंसानी हक़नि जो को चार्टर दुनिया में थी कोन थो सघे। क़ुरान और सुन्नत खां वधीक औरतनि जे हक़नि जो को चार्टर इंसान में दुनिया में थी कोन थो सघे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात खां वधीक दुनिया में को ॿारनि जे हक़नि जो को चार्टर थी कोन थो सघे। जेकॾहिं को चए थो मां इंसानी हक़नि जी ॻाल्हि कयां थो ऐं इस्लाम जे मथां आङुर खणे थो, त इन जो मक़सदु इंसानी हक़ न आहिनि, इन जो मक़सदु इस्लाम खां नफ़रत आहे। सिधो इज़हार इन जे करे कोन थो करे सघे त उनखे ख़बर है त मां जेकॾहिं क़ुरान जे मथां आङुर खणंदुमि, इनकार कंदुमि, इस्लाम जे हवाले सां ज़बान खोलींदुमि, त मथां को मुस्लमान फड़काए न हुजे, सिर न खणे, इन जे करे वो सिधो इस्लाम ऐं क़ुरान जो इनकार नथो करे। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, असां अहद कयूं असां पंहिंजी औलाद खे क़ुरान और सुन्नत जी तालीम ॾींदासीं। इन खां सवाइ अंधेरो अथव, अहिड़े अहिड़े क़िस्मनि जा फितना शुरू थिया आहिनि। अवां ॾिसो, यूरोप में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तौहीन कई वई। तौहीन आमेज़ खाका कार्टून ठाहे करे उन्हनि खे पंहिंजे घरनि में रखियो वियो ऐं उन्हनि जे मथां हुक्मरान अहिड़ा जाहिल मजहूल मुसलत थियल आहिनि जे फ्रांस जो सदर टीवी ते अची करे ऐलान थो करे त इहे कार्टून घरनि में न रखो, इहे कार्टून खणी करे अवां पंहिंजे मुल्क जे रोडनि रस्तनि चौकनि ऐं चौराहनि ते हणो, इन्हनि खे लिकाए रखण जी ज़रूरत कोन्हे, इन जी नुमाइश कई वञे। असां मुसलमाननि खे बाइकाट जो अपीलूं मुसलसल क्यों था, उलमा इकराम मुसलसल बाइकाट जी अपील कनि था, पर बदकिस्मती सां असां वारो जोश भी भड़के खां घटि कोन्हे। 2-4 ॾींहं बाइकाट कयोसीं, हाणे बसि जहिड़ो फ्रांस वारनि इस्लाम क़बूल करे वधो हुजे, उनजो सदर ॼण मुसलमान थी वियो हुजे, वरी बाइकाट ख़तमु। असां इरादो कयूं त असां एसि ताईं बाइकाट कंदासीं जेसि ताईं उनजी चेल चिबी नथी थिए, जेसि ताईं उहे बरमला शर्मिंदगी जो इज़हार नथा करनि ऐं बरमला पंहिंजे कए ते पछताइनि नथा, एसि ताईं ईमान जी तक़ाज़ा इहा आहे त असां बाइकाट कयूं। मुंहिंजा मोहतरम दोस्तो, इन सभिनी फितरनि खां बचण जो आख़िरी हल इहो आहे हिन धरती ते क़ुरान वारो आदिलाना निज़ाम नाफ़िज़ कयो। पोइ ॾिसो त क़ुरान जो इनकार केरु थो करे, अल्लाह जो इनकार केरु थो करे।